अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। लर्निंग विद NMS में तव्हांखे भलीकार चऊं था। ठीकु आहे। सो काफ़ी वक़्त खां पोइ जीअं त तव्हांखे मूं ॿुधायो हुयो त फ़ौतगी जे करे ऐं बिज़ी हुयसि तक़रीबन 3-4 ॾींहं। सो कल्ह राति त फ़ारिग त हुयासीं पर थकावट हुई, उन लिहाज़ खां कोन पिए कयोसीं ऐं कुझु ॿाहिरि बि निकितल हुयसि छो जो जेके हुननि जी राइश हुई आउटसाइड हुई, वरी अचण वञण जो हिसाबु हुयो। बहरहाल जेको थियणो हुयो दुनिया जो दस्तूर। सो उन लिहाज़ खां ग्रुप में बि थोरी एक्टिविटी न हुई, न कोई असां को अहिड़ी का ॻाल्हि अपडेट या शेयर कई। उन जे हिसाब सां अॼु पहिरियों लेक्चर शुरू कयूं था। जीअं त टेस्ट में बाक़ी कुझु ई वक़्तु रहियो आहे जहिड़ा आसार आहिनि, छो जो तक़रीबन काफ़ी पोस्टूं नयूं अपडेटूं शुरू थियनि पियूं। 2 अक्टूबर ते फ़ैसिलो रखियलु हुयो, मूं का ख़बर न ॿुधी आहे, न ई को मतिलबु कंहिंसां राब्तो कयो आहे, छाजे करे बिज़ी जे हुजण जे करे मूं का बि नई अपडेट कान वरिती आहे। इंशाअल्लाह अलाह ख़ैर कंदो, सुबुह ताईं नई रिपोर्ट जेकी बि हूंदी तव्हां सां बिल्कुलु शेयर कबी। सो जीअं ऐं हूअं ई पी ॾिसो लैपटॉप पियो आहे, मां डेटा ठाहियां पियो नई, मतिलबु जेके ॿार स्कूल जे लिहाज़ खां मतिलबु स्टडी कराईंदा आहियूं, जेके दाख़िल कंदासीं ॿार उन्हनि जे लिहाज़ खां नओं रिकॉर्ड पियो ठाहियां। सख़्ती बि थी वई आहे उन जे लिहाज़ खां, त टाइम बि फुल ॾियणो थो पए 8 खां 1:30 ताईं। सो बहरहाल जेको बि हाल आहे इंशाअल्लाह तव्हां शेयर कंदासीं। सिंधी ग्रामर ॾिसो, तव्हांखे इंग्लिश ग्रामर अची वई ईंदी बि हूंदी ऐं मतिलबु हीअ मेन शइ आहे, हर शइ जे लाइ बेसिक आहे। ऐं PST JST में जेके बि छोकिरा रहिया आहिनि या तक़रीबन जेके थिया बि आहिनि या रहिया बि आहिनि, उन्हनि हिन शइ जी वरी शिकायत कई त हीअ असांखे नथी अचे। ऐं हालांकि 2 दर्जे खां वठी 5 दर्जे ताईं हिन शइ जी अहमियत ज़रूरी आहे। हिन शइ जो हुजणु, सम्झणु, हिन जी मतिलबु ख़ासियत ज़ाहिर हुजणु लाज़िम आहे। ठीकु आहे। हिकु मतिलबु टेस्ट जे लिहाज़ खां बि, पर जेकॾहिं माण्हू ट्यूशन सेंटर ते पढ़े थो या पढ़ाए थो या हूअं ई बि मतिलबु सिंधी ग्रामर जी मतिलबु ॼाण हुजणु लाज़मी आहे। सो उन जे लिहाज़ खां पाण सिंधी ग्रामर खे, इंग्लिश ग्रामर जो ॿियो टीचर आहे, सिंधी जो मूं पाण खई आहे ऐं मैथ बि इंशाअल्लाह मां पाण ई पढ़ाईंदुसि। सो सभ खां पहिरीं सिंधी ग्रामर कंहिं बि मतिलबु ग्रामर जी तव्हांखे ख़बर हूंदी, कंहिं ॿोलीअ खे सम्झणु, ॻाल्हाइणु ऐं लिखण जे असूलनि, क़ाइदनि ऐं क़ानूननि खे ग्रामर चइबो आहे। ग्रामर खे सिंधीअ में व्याकरण बि चइबो आहे। ग्रामर आहे इहो हिकिड़ो लफ़्ज़ु आहे ग्रीक, ठीकु आहे, मतिलबु लातीनी ॿोली लफ़्ज़ु आहे, ग्रीक मां वरितलु आहे। उन जी माना आहे व्याकरण, सिंधीअ में पाण चवंदा आहियूं व्याकरण, ठीकु आहे, व्याकरण। कंहिं बि ॿोलीअ जी निशाननि खे जंहिंमां मख़सूस लिखियलु आहे, मख़सूस आवाज़ निकिरे उनखे हुरुफ़, इबारत या अख़र चइबो आहे। ठीकु आहे, हुरुफ़, इबारत या अख़र चइबो आहे, या आवाज़ जी नुमाइंदीअ खे अख़र चइबो आहे। ठीकु आहे। मिसाल बि मूं लिखिया आहिनि। मिसाल तौरु अलफ़ बे बे, अलफ़ अंब बे बला में बकरी पे पलो बे बोलो, याकूत हमज़े ताईं। ठीकु आहे। कंहिं बि ॿोलीअ जे सभिनी अख़रनि खे अल्फ़ाबेट चइबो आहे। जेकी पटी हूंदी आहे 52 अख़रनि वारी, उनखे अल्फ़ाबेट चइबो आहे। अंग्रेज़ी ABC अल्फ़ाबेट आहे, उहा 26 जी आहे। अराबिक आहे, या ॿियूं बि ॿोलियूं आहिनि, कंहिं मतिलबु ॿोलियुनि जूं, चाइनीज़ ॿोली जी पंहिंजी पटी आहे, ठीकु आहे, चइबो आहे। सिंधीअ जी अल्फ़ाबेट में कुल 52 अख़र आहिनि। ठीकु आहे। इन शइ तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। मतिलबु इहो ॾिसो, तव्हां खां हींअर मतिलबु 2 सुवाल तव्हांखे कंप्लीट थी अचे, जनरल नॉलेज में अचनि। हिकिड़ो ईअं सिंधी ग्रामर खे सिंधीअ में छा चइबो आहे, व्याकरण चइबो आहे। हिकिड़ो इहो MCQ। ॿियो MCQ, टोटल अल्फ़ाबेट में सिंधी अल्फ़ाबेट में केतिरा अख़र आहिनि, इहो बि मतिलबु आहे। ईअं बि हूंदो आहे त टुपकनि वारे अख़रनि खे छा चइबो आहे, गैर टुपकनि वारे अख़रनि खे छा चइबो आहे, 4 टुपकनि वारा अख़र केतिरा आहिनि, 3 टुपकनि वारा अख़र केतिरा आहिनि, 2 टुपकनि वारा अख़र केतिरा आहिनि, 1 टुपके वारा अख़र केतिरा आहिनि, ख़ाली अख़र केतिरा आहिनि, इहा इन शइ जी ॼाण हुजणु घुरिजे। ठीकु आहे न। उन खां बाद में ठीकु आहे, अख़रनि जा 2 क़िस्म आहिनि, हिकु हुरुफ़ इल्लत ऐं हुरुफ़ सही। 2 नंबर हुरुफ़ सही।
अलफ़ वाव जे हुर्फ़ इलत आहिनि, बाक़ी 49 अखर हुर्फ़ सही आहिनि। हाणे तव्हांखे इहा शइ जी ख़बर हूंदी जीअं हुर्फ़ अंग्रेज़ी में हुर्फ़ इलत कहिड़ा अखर हूंदा आहिनि, ए आई ए ई आई ओ यू, ठीकु आहे। हाणे इहे छा कंदा आहिनि, इहे ज़बर ज़ेर पेश मद इन्हनि जे लाइ मतिलबु इस्तेमालु कयो वेंदो आहे, जिन खे पाण चवंदा आहियूं सिंधीअ में अलफ़ अलफ़ मद आ में इस्तेमालु थींदो आहे, वा वाडो अल्फ़ा ओ जी पटी में इस्तेमालु थींदो आहे, अल्फ़ी इस्तेमालु थींदो आहे। ॿिया ज़बर ज़ेर पेश इहे बि मतिलबु अहम शयूं आहिनि, सही आहे। सो ॿिया अखर तव्हांखे ख़बर हूंदी। हुर्फ़ इलत उहे अखर जेके लफ़्ज़ में हुर्फ़ सही जे पुठियां अचनि, आवाज़ पैदा कनि, उन्हनि खे हुर्फ़ इलत चइबो आहे, ठीकु आहे। सवलो आहे लफ़्ज़ ॿ या ॿिनि खां वधीक अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिं मां को मतिलबु निकिरे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल तौरु इल्मु, तइलीम, कलम, किताब, पेन, मतिलबु अहिड़ा लफ़्ज़, ठीकु आहे। उन खां बाद में जुमिलो लफ़्ज़नि जो उहो मेड़ जंहिं मां को मतिलबु माना निकिरे उनखे जुमिलो चइबो आहे। मिसाल आउं रांदि करियां थो, उन जे हिसाब सां आउं लैपटॉप हलायां थो, आउं लिखां थो, आउं पढ़ां थो, आउं सुम्हां थो, आउं मानी खावां थो, आउं वञां थो, आउं अचां थो, अहिड़ा लफ़्ज़ इहे सभु जुमिले में शुमार आहिनि, ठीकु आहे। उमेदु आहे त तव्हांखे नंढिड़ो लेक्चर पसंदि आयो हूंदो इनशाअल्लाह। सो वधीक मतिलबु मां क्लासिस सुभाणे खां शुरू कंदुसि, हीअ डेमो लेक्चर बि हुयो ऐं तव्हांखे सम्झाइण जे ख़ातिर बि हुयो। सिर्फ़ु 500 रुपया फ़ीस रखी आहे असां लेक्चरनि जी। व्हाट्सअप ते लेक्चर बि ॾींदासीं, उहो अलॻि सां ग्रुप ठहियलु आहे, असांजो पेड ग्रुप आहे। 500 रुपया सिर्फ़ु फ़ीस आहे मेन मंथ जी। जेको बि भाउ पढ़णु चाहे उन में 3 सब्जेक्ट असां पढ़ाईंदासीं, मतिलबु 4 सब्जेक्ट, साइंस, इंग्लिश ग्रामर, सिंधी ग्रामर ऐं ॿी मैथ, ठीकु आहे। इहे 4 सब्जेक्ट असां उन्हनि जी तयारी कराईंदासीं। वधीक असां नथा ॿियनि जो असां PDF ॾींदासीं, छो जो इस्लामियात में बि तव्हांखे ख़बर हूंदी, इस्लामियात जा तक़रीबन 4 पोर्शन आहिनि। हिकिड़ो नबीन ते हूंदो आहे, हिकिड़ो नमाज़ ते हूंदो आहे ऐं ॿिया जनरल नॉलेज वग़ैरह मतिलबु झंगुनि जे बारे में हूंदो आहे, अहिड़ियूं शयूं, ठीकु आहे। इहे मतिलबु नंढिड़ो एरियो आहे, इहो कवर थी वेंदियूं। उन खां बाद में मतिलबु ॿी जनरल नॉलेज आहे जेके आहे GK, मतिलबु तव्हांखे 10 सवाल ॾिना हूंदा, उन मां 5 तव्हांखे ईंदा हूंदा बिल्कुलु। कंप्यूटर आहे, कंप्यूटर जा कुझु सवाल आहिनि, उनजो PDF तव्हांखे ॾेई छॾींदासीं। कंप्यूटर जा वधि में वधि 200 सवाल आहिनि, तव्हां उन मां 50 बि मतिलबु यादि कयो त तव्हांजे कम जा 4-5 निकिरी वेंदा सवाल, ठीकु आहे न। सो इंग्लिश टफ आहे, सिंधी टफ आहे, साइंस टफ आहे, इन शयुनि ते ॿी आहे मैथ, इन्हनि शयुनि ते फोकस कंदासीं। इहे पाण खे फिज़िकली पण मतिलबु रिटन में पढ़णु लाज़िम थी वेंदियूं, इहे शयूं मतिलबु पढ़णियूं आहिनि। सो वधीक कंहिं बि शइ जी ज़रूरत पए असांजो WhatsApp नंबर आहे, ग्रुप बि आहे, तव्हां पर्सनल में मैसेज करे असां खां हाल अहिवाल पुछी सघो था। थैंक यू वेरी मच।